मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। उम्मीद है तो तवां सब ठीक हूंदव ऐं अल्लाह ताला जे हिफ्ज़ो अमान में हूंदव। अॼु असां तव्हां जे लाइ खणी आया आहियूं इंग्लिश ऐं सिंधी जा साउंड। इन खां पहिरियां असां पार्ट 1 कंप्लीट करायो आहे, हाणे हिन जो पार्ट 2 आहे। पार्ट 1 ॾिसण जे लाइ हिन वीडियो जी डिस्क्रिप्शन में लिंक मौजूद आहे। पहिरियां तव्हां पार्ट 1 ॾिसो ताकि पार्ट 2 भी तव्हांखे आसानी सां सम्झ में अची वञे। पार्ट 1 में असां ए खां वठी एन ताईं साउंड क्लियर करायासीं। हाणे असां ओ खां वठी ज़ेड ताईं कराईंदासीं इंशाअल्लाह। वीडियो खे स्किप न कजो ऐं असां सां आख़िर ताईं जुड़िया रहिजो। टाइम खे वेस्ट न कंदे अचो त असां हलूं पंहिंजे अॼु जे क्लास ॾांहुं। लेटर ओ सां गॾु अल्फा ओ, अलमंदा ऐं वाह जो आवाज़ अचे थो। अचो त ॾिसूं कीअं। ओ सां ओमान, अलमंदा सां ऑयल ऐं वाह सां पोस्ट। पी खां पोइ जेको ओ आहे उहो वाह जे लाइ यूज़ थियल आहे। लेटर पी सां गॾु पे पग अचे थी। पे सां पाकिस्तान, पे सां पोलियो। लेटर क्यू सां गॾु काफ कलम ऐं काफ कुतो अचे थो। काफ कलम सां कुरान, कंबर ऐं काफ कुते सां कोयटिया। आर सां गॾु रेल ऐं रे माड़ी अचे थी। मिसाल तौर रे सां रहमान, रे सां रुज़वान, रे सां सांगड़ ऐं रे सां मेहर अचे थी। लेटर एस सां गॾु सीन, साद, से ऐं ज़े अचे थी। सीन सां सिंध, साद सां सबा, से सां समरीन ऐं डेज़ में जेका एस आहे उहा ज़े जे लाइ इस्तेमालु थियल आहे। लेटर टी सां गॾु ते तारो, ते टोपी ऐं तूए अचे थी। ते सां तेरान, ते सां टेलीफोन, तूए सां तालिब। लेटर यू सां गॾु येवा पेशा यू, अलज़बर एन पेशो ओ, ज़बर ऐं पेश अचे थो। मिसाल तौर येवा पेशा यू सां यूनिक, ज़बर सां अंपायर, एन पेशो ओ सां उर्सो, ज़बर सां भट्टे। ही खां पोइ जेको यू आहे उहो ज़बर जे लाइ इस्तेमालु थियल आहे। पुट में जेको यू आहे उहो पेश जे लाइ इस्तेमालु थियल आहे। वी सां गॾु वाह जो इस्तेमालु थींदो आहे ऐं डब्ल्यू सां बि वाह जो इस्तेमालु थींदो आहे। हाणे सवाल इहो पैदा थिए थो त डब्ल्यू सां वाह जो इस्तेमालु कॾहिं कजे ऐं वी सां वाह जो इस्तेमालु कॾहिं कजे। अचो त हाणे मां तव्हांखे इहो क्लियर करायां। अगरि वाह खे ज़ेर आहे त वी जो इस्तेमालु कंदासीं ऐं अगरि वाह खे ज़बर आहे त डब्ल्यू जो इस्तेमालु कंदासीं। मिसाल वेन, वाह खे ज़ेर आहे तॾहिं इहो वी सां वेन अचे थो। विकी, इते बि वाह खे ज़ेर आहे तॾहिं वी सां विकी अचे थो। वाहिद, वाह खे हिते ज़बर आहे तॾहिं असां हिते डब्ल्यू जो इस्तेमालु कयो आहे। ऐं वाह सां वसीम में बि वाह खे ज़बर आहे तॾहिं असां डब्ल्यू जो इस्तेमालु कयो आहे। तव्हांखे वी ऐं डब्ल्यू क्लियर थी वियो हूंदो। हिकु दफ़ो मां ॿीहर ॿुधाईंदी हलां। वाह खे अगरि जीअं ज़ेर आहे त वी जो इस्तेमालु कंदासीं। वाह खे अगरि जीअं ज़बर आहे त डब्ल्यू जो इस्तेमालु कंदासीं। एक्स सां गॾु कस ऐं खश जो आवाज़ निकिरंदो। मिसाल तौर लक्स, मिक्स, अला बख्श। लक्स में कस जो आवाज़ अचे थो, मिक्स में भी कस जो आवाज़ अचे थो ऐं अला बश्क में खस जो आवाज़ अचे थो। लेटर वाय सां गॾु ये ऐं ज़बर अचे थी। मिसाल ये सां यासिर। सिस्टम में जेका वाय आहे उहा ज़बर जे लाइ यूज़ थियल आहे। असांजो आख़िरी लेटर आहे ज़ेड सां गॾु ज़ाल ज़रो, ज़े जंजीर, ज़ाल ज़हीफ़ ऐं ज़ूए ज़ालिम अचे थो। मिसाल तौर ज़ाल सां ज़ाकिर, ज़े सां ज़मान, ज़ाद सां ज़मीर ऐं ज़ूए सां ज़ायरा अचे थी। उम्मीद आहे त हिन वीडियो मां तव्हां काफ़ी कुझु सिखियो हूंदो। मज़ीद अहिड़ा वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे प्रेस कयो ताकि असांजी वीडियो जो नोटिफिकेशन तव्हां ताईं बासानी पुॼी वञे। हाणे असांखे ॾींदा इजाज़त, वरी मिलंदासीं हिकु नई वीडियो सां गॾु।
तेसी ताईं जे लाइ अल्लाह हाफ़िज़, खुदा निगहबान।